हाणे अॻिते था ॾिसूं ॿी ख़बर ॿी कहिड़ी आहे Pakistan has been ranked as the second worst country in terms of gender parity, placed 145 out of 146 states. The latest global gender gap report released by the World Economic Forum on Wednesday. जेंडर पैरिटी माना जेके सिंफ माना जेके आहिनि असां वटि मर्द ऐं औरत इन्हनि जे विच में जेका बराबरी चऊं या इन्हनि जे खे जेका आज़ादी चऊं उहा केतिरे क़दुरु आहे उन जी हिकिड़ो ई अंदाज़ो आहे तयन आहे ठीकु आहे जेंडर पैरिटी उन लिहाज़ खां जेको आहे सो हिते पाकिस्तान खे 145 नंबर मिलियो 146 रियासतूं उन्हनि खां जी जो जाइज़ो वरितो त उन में पाकिस्तान जो 145 नंबर बीठो आहे 146 हिकिड़ो ई मुल्क शायदि मे बि अफ़गानिस्तान ई हुजे जेको हिननि खां उहो हिते हुजे The report ranks 146 countries, of which the top 5 are Iceland, Finland, Norway, New Zealand and Sweden. ये 5 मुल्क जेके आहिनि ये माना बेहतर परफॉर्मेंस वारा इन रिपोर्ट में आहिनि टॉप 5 में आहिनि ऐं जेके 5 जेके आख़िर में आहिनि उहे कहिड़ा आहिनि अफ़गानिस्तान पाकिस्तान आहे कांगो आहे ईरान आहे चाड आहे हिननि जो अंदाज़ो आहे अच्छा At the current rate it will take 132 years to reach full parity. हाणे इहो चवंदा त एॾो आहे जो पाकिस्तान में या इन्हनि मुल्कनि में जेके वर्स्ट कंट्रीज़ में आहिनि हिन खे 132 साल खपनि जेंडर पैरिटी जेका ॿियनि मुल्कनि में जीअं उहा काफ़ी हद ताईं ख़तमु थी चुकी आहे ऐं माना नेचुरली त हिकिड़ो त हूअं ई फ़र्क़ु त मौजूदु आहे पर माना जेको अवामी सतह ते चऊं या क़ानूनी सतह ते चऊं या जॉब्स जे लिहाज़ खां चऊं एजुकेशनल फैसिलिटीज़ जे हवाले सां चऊं त उन हिसाब सां जेको ई काफ़ी हद ताईं असां खां वधीक बहितर आहे माना औरतूं जेके आहिनि से इंडिपेंडेंट आहिनि असां वटि जेके आहिनि कहिड़ा कहिड़ा इशू आहिनि असां वटि विरासत जा इशू आहिनि औरतुनि खे विरासत में हिसो हिते नथो मिले असां वटि एजुकेशन जेका आहे औरतुनि खे ओतिरी नथी मिले जेतिरी मर्दनि खे मिले थी छाजे करे असां वटि माइंड सेट असांजो कल्चर अहिड़ो आहे हालांकि इस्लाम बि असां वटि मुस्लमान मुल्क आहियूं पर इस्लाम जेको आहे एजुकेशन जी मुखालिफ़त नथो करे ठीकु आहे पर एजुकेशन जो राइट आहे उहो बि लिमिटेड अचे थो औरतुनि जे लाइ असां वटि ऐं जॉब्स में बि जीअं कल्चर आहे त पोइ जॉब्स में बि असां वटि घटि आहिनि ऐं माहौल बि अहिड़ो आहे असां वटि जेको आहे सो ॿाहिरि जो असांजो माना सिक्योरिटी ॿाहिरि औरत जो निकिरणु ऐं उन जे लाइ उते काफ़ी मसइला आहिनि असांजो माहौल सपोर्टिव कोन्हे को त माना माण्हू जेको आहे सो पाण सिक्योर नथियूं कनि ऐं कुझु जेके औरतुनि जा जेके आहिनि फैमिली ओनर्स आहिनि जेके वॾा आहिनि उहे बि उन्हनि खे मोकल नथा ॾींदा असां वटि अहिड़ियूं कंडीशन्स न आहिनि ठीकु आहे ॾिसूं था छा द रिपोर्ट स्टेटेड दैट पाकिस्तान हैज़ क्लोज 56.4% of the gender gap in 2020, the highest overall level of parity the country has posted since the report launched in 2006. Pakistan has made significant improvement across the sub-indexes with the highest positive variation on economic participation and opportunity. अच्छा ही बेहतर थियनि पियूं हालतूं पर हाणे हीउ हिननि जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे द कंट्री रैंक्ड 145 ऑन इकोनॉमिक पार्टिसिपेशन एंड अपॉर्चुनिटी एंड 143 ऑन हेल्थ एंड सर्वाइवल ठीकु आहे हाणे इकोनॉमिक पार्टिसिपेशन जे हवाले सां पाकिस्तान 145 नंबर ते आहे त औरतूं केतिरियूं पार्टिसिपेट थियूं कनि ऐं हेल्थ जे लिहाज़ खां पाकिस्तान 143 ते आहे ऐं एजुकेशनल अटेनमेंट जे लिहाज़ खां जेको पाकिस्तान 135 नंबर ते आहे माना एजुकेशन जी हालत जेका आहे उहा हिते कीअं आहे इन मसइले जे हिसाब सां ऐं पॉलिटिकल पार्टिसिपेशन घणी आहे माना जेंडर मर्द त आहिनि पर जेसिताईं औरतुनि खे ॾिसूं त उन हिसाब सां पाकिस्तान 95 नंबर ते आहे माना इन्हनि शयुनि में कुझु वरी बहितर आहे पाकिस्तान जी रैंकिंग अच्छा हाणे पॉलिटिकल पार्टीज़ में बि ॾिसो असां तक़रीबन हिते मर्द ई आहिनि ऐं ॿियो असांजो हिकिड़ो हिते इशू अहिड़ो आहे पाकिस्तान में जेके औरतूं कमु कनि बि थियूं त मोस्टली उन्हनि खे जेको आहे सुठा सुठा इदारा पंहिंजी जॻह ते पर जेके मोस्टली जेके फैक्ट्रीज़ आहिनि या असां वटि फैक्ट्रीज़ खां हेठि अचूं त असांजा जेके बनियूं आहिनि ऐं असांजो जेके उते मज़दूर आहिनि औरतूं कमु कनि थियूं लाज़मी ऐं असांजा प्राइवेट स्कूल्स आहिनि प्राइवेट इदारा आहिनि ऐं इहे सभु जेके आहिनि औरतुनि खे पे घटि कंदा आहिनि हिते माना कम खे न ॾिठो वेंदो आहे हिते ॾिठो वेंदो आहे त माना औरत आहे त हिननि खे असां घटि पे कयूं इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे हिते मर्दनि खे पे
वधीक कयो थो वञे। ऐं छो जो हिते फैमिली जा जेके हूंदा आहिनि ब्रेड विनर्स जेके घर जा जिनखे हलाइणो हूंदो आहे मोस्टली, उहे असां वटि मर्द आहिनि। त उन हिसाब सां मर्दनि खे त पे कयो वेंदो आहे, पर औरतुनि खे माना हिकिड़ो कमु कंहिं न ॾिठो वेंदो आहे त कम जी नोयत कहिड़ी आहे, पोइ जेंडर कहिड़ी हुजे, पर इहो फीमेल हूंदियूं आहिनि त उन्हनि सां इहा हिते असां वटि जेका सना इंसाफ़ी कई वेंदी आहे ऐं हुननि खे तमामु घटि पे कयो वेंदो आहे। ठीकु आहे, वरी हिते ॾिसो रीजनल सिचुएशन इलाइक़ाई लिहाज़ खां असांजे आसे पासे में पाकिस्तान जी कीअं आहे। यानी साॻिए जेंडर पैरिटी जे मसइले जे हिसाब सां पाकिस्तान वॉज़ आल्सो रैंक्ड द सेकेंड वर्स्ट कंट्री इन द रीजन। पाकिस्तान 2 नंबर ते माना ही ॾुखियो ऐं ख़राबु मुल्क चयो वियो आहे रिपोर्ट जे हिसाब सां। अकॉर्डिंग टू द रिपोर्ट, बांग्लादेश was which is ranked 71 globally is the top country in the region, followed by Nepal, Sri Lanka, Maldives, भूटान, इंडिया, ईरान, पाकिस्तान, अफगानिस्तान। बांग्लादेश जी रैंकिंग सभिनी में बहितर आई आहे साउथ एशिया जे मुल्कनि में। ठीकु आहे न, हिते असां ॻाल्हाए वरितो, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे। इनशाला ॾिसंदो रहंदुसि इन टाइप जूं डॉन बहितर आहे मुंहिंजे ख़्याल में अख़बारुनि मां। इन जूं अख़बारूं इनशाला उहे अख़बार मां ख़बरूं जेके आहिनि उहे खणंदा रहंदासीं ऐं रहंदासीं राब्ते में, ऐं करंट अफेयर्स जेका असांजी उहा बहितर थींदी।